हिते वेठल या क़ाबिल एतिराम हाजी शफी मुंसिफ बेटे रफ़ अफ़गान मुंहिंजो भाउ मुंहिंजो दोस्त मुंहिंजो साथी बेटे रफ़्तार के शदात बुरे साबिक़ सदर मुमताज़ अली मीरानी साहब ताल के क़यादत साईं हफ़ीज़ुल्लाह चांडी जनरल सेक्रेटरी सीनियर नायब सदर भाउ दोस्त अब्दुर्रहीम मुझा गयूर उस्ताद साथियों शहदाद कोट जी सूह शहदाद कोट करीम सभी ने मुझे सलाम दोस्तों ने इनफरादी तौर ते मसलन ते ॻाल्हायो जिनके तकलीफ़ हुयूं रखियूं हाजी साहब जो बुनियादी मक़सद इहो ई मरकज़ लेवल ते फरवरी ते खणी आयो साईं जन अॼु मूं वटि पहिरियां आया चाचे जी ताज़ीर करणी साईं खे जी साईं साईं प्रोग्राम में शिरकत करणी हुई असांखे छो त उस्ताद काज़ जे लाइ जेका बि जदोजहद हली आहे नंबर हुन में सभ खां पहिरियां ई सारे फ़हिरिस्त जॾहिं खां वठी अल्लाह ताला असांखे तव्हांजी क़यादत जो मौक़ो फ़राहम कयो आहे तॾहिं खां असां जदोजहद तव्हां गवाह आहियो कंबर शहदाद कोटे उस्ताद हुजे शहदाद कोटे उस्ताद हुजे तव्हां गवाह आहियो त तव्हांजे मसइलनि जे लाइ हिकिड़े मिंट जे लाइ बि तव्हांजी क़यादत ख़ामोश न रही आहे पोइ 1200 उस्तादनि जी आईडीज़ जो मसइलो हुजे कहिड़ो ही पहिरियों ज़िलो हुयो जंहिंमें तव्हां उस्तादनि जदोजहद करे हिकिड़े आमिर खां हिकिड़े डिक्टेटर ट्रेज़री ऑफिसर खां वेही करे जदोजहद में आईडियूं वरितियूं ऐं पोइ धरणे में उथिया था तव्हां जूं आईडियूं असां दावा सां था चऊं फ़ख्र सां था चऊं हिकिड़ी टेढी पाई बि उस्तादनि न आहे भरी हिकिड़ो बि उस्ताद हिते वेठा आहिनि आई डी वारो को उथी बि चए त आई डी ते पैसा भरिया आहिनि डिफरेंस बिल ते पैसा भरिया आहिनि असां जेको आहे संसार ते हलण तयारु आहियूं करोड़ रुपया तव्हांजा ऑफिसरनि जी गिची में विझी असां ही कंबर ज़िलो इनकलाबी ज़िलो आहे जदोजहद करण वारो ज़िलो आहे ऐं असां हमेशह जदोजहद में रहिया आहियूं हाणे बि जिन उस्ताद जी पघारूं न आहिनि थियूं हिन विवान में दोस्त वेठा आहिनि उनखे ख़बर बि न आहे त उन्हनि जूं आईडियूं हायर थियूं उनखे ख़बर बि न आहे त उनजे अकाउंट में तव्हांजी क़यादत ख़ामोश न आहे ही STR में जेके दोस्त ॻाल्हि करे आहे STR जी धॼियूं उड़ायूं आहिनि STR पॉलिसी असां बि पढ़ी आहे ॼट न आहियूं अनपढ़ियल न आहियूं तव्हांखे नियर बाय वारे उस्ताद खे जेकॾहिं क्लोज़ डिस्पूलात रखिणो आहे ही STR आहे न ही फरमाइशी प्रोग्राम हलियो आहे कंबर शहदाद कोट में हे ज़ुल्म आहे ज़्यादती आहे माज़ूर बि न बख़्शियो वियो हार्ड एरिया बि न बख़्शी वई जेकॾहिं सीनियर उस्ताद आहे 57+ खे कढणो ई न आहे त पॉलिसी पाण भली कढी कयूं ही ब्यूरोक्रेसी सम्झे थी त जेके असां सां मुहाडो अटकाइनि उन्हनि जे माण्हुनि खे कढी वरी असां इल्ज़ाम बि उन्हनि जे मथां हणूं असां तव्हांजी चालाकी खे सम्झूं था ऐं तव्हांखे इनशाअल्लाह मुंहुं बि ॾींदासीं मूंखे तकलीफ़ पहुती आई आहे त कंबर शहदाद कोट में सभ खां वधीक मुतासिर ज़िलो तालुको थियो आहे उहो शहदाद छो मां ज़िले सदर आहियां उन ज़िले जो हिन जो मुंहिंजो आबाई ईअं खणी चइजे हल्को आहे हिन ई तालुके जो मां मेंबर आहियां हितां ई मां तालुके सदर थियुमि पोइ ज़िले सदर थियुमि हितां जे माण्हुनि खे सिर्फ़ु ॼाणे वाणे इन करे टारगेट कयो वियो त ज़िले सदर बि हितां जो आहे त हिननि माण्हुनि खे तकलीफ़ ॾियूं त सम्झनि त सिटिंग यूनियन करायो आहे असां ऑफिसरनि जा कल्ह बि मुखालिफ़ हुयासीं अॼु बि मुखालिफ़ आहियूं इन करे कंडो आहियूं जो असांजे दोस्तनि खे टारगेट करे कढियो ऐं मूंखे ॿुधायो असां साहिब हैसियत बि हुजूं ऐं असां पंहिंजे माण्हुनि खे न बचायूं पोइ त असांजी जेको आहे मुंशी न चइजे मां तव्हां सां वाइदो थो कयां तव्हांजे लाइ हर दम विढ़ंदुमि आख़िरी दम ताईं विढ़ंदुमि जेकॾहिं बदिली केस थी नथी न पर इन माण्हुनि खे केतिरा ते इनशाअल्लाह पहुचाईंदासीं ऐं तव्हांजी मसइलनि खे इनशाअल्लाह हल कराईंदासीं हीअ न सम्झनि आहे त असां ज़्यादती कई अथऊं असांजा दोस्त असांजा दीवाना असांजे सिर ॾियण वारा उन्हनि माण्हुनि खे टारगेट कयो आहे चूंडी विझणो आहे त तव्हांखे विझूं आहे न जेके तव्हां तंज़ीम खां जेको आहे परे रहिया आहियो जेके पढ़ायो बि नथा असां त चवंदा भाउ उस्ताद आहे पोइ असांजो मुखालिफ़ हुजे केरु बि हुजे उस्ताद असांजी नज़र में उस्ताद मोहतरम आहे पर तव्हांखे इहो बि न आहे ठीकु आहे तव्हां हिकिड़े ब्यूरोक्रेसी जी आड़ वठी हिकिड़े कामोरे जो जेको आहे सो पाछे में जेको उस्तादनि ते वार कयो आहे जो इनशाअल्लाह तव्हांखे हिसाबु ॾियणो पवंदो रहियो मसइलो हाजी साहब जेको टारगेट खणी आयो आहे असां जेको चार्टर ऑफ डिमांड खणी आयो आहे हिते तव्हां दोस्तनि खे पंहिंजे दोस्तनि सां ॿुधाईंदो मां हिकिड़ी हाजी साहब खे तजवीज़ ॾींदुमि त सिंध जे उस्तादनि घणो लड़ियो आहे 4 सालनि खां वठी
जॾहिं बि वञूं था स्ट्रक्चर को ख़ाली था मोटूं, इनिशियल अपार्टमेंट को ख़ाली था मोटूं, ॿियनि मसइलनि को ख़ाली था मोटूं। इन ते ॿिए विझी करे वञूं त ॿेली अहिड़ी का मुर्सी कयो सभु पाण में इतिहाद कयो सिंध लेवल ते त जे ख़ाली न वठूं। इहे जेके सीनियर उस्ताद वेठा आहिनि इहे बि सतरों खणनि, इहे बि अरिड़हों खणनि। असांजो हक़ु आहे। इहे जेके जूनियर दोस्त वेठा आहिनि असां अॻिते वेंदासीं तॾहिं ही 15 में ईंदा, तॾहिं ही 16 में ईंदा। उहो तॾहिं ई मुमकिन आहे जॾहिं यकमुश्त थी वधी ऐं को इतिहाद करे सभु गॾिजी हली इन ब्यूरोक्रेसी खे ओतिरो जवाबु ॾियूं। मां साईं खे तजवीज़ ॾींदुमि त जेका पहल साईं कई आहे, सांगड़ वियो आहे, जुंग महर वियो आहे, ॿिए हंधि वियो आहे, हिकिड़ी ॿीहर बि पहल करे दोस्त वठी हिकु हिकु ॾेराण जे दर ते वञी असां साईं सां हलण लाइ तयारु आहियूं। चोटियो जंगे मुड़ुसु माणी थी मोटियो ऐं जेकॾहिं तव्हां उते वेही मसइला हल कराए बग़ैर मोकिलींदव त हिन दफ़े तव्हांजे उस्तादनि जो वीसा ख़तमु थी चुको आहे। मां अॻे दफ़े बि चयो हुयो असांजे डिविज़नल वर्किंग कमेटी जे हिकिड़े इजलास थियो, कन्वेंशन थियो, मां उते बि चयो त सिंध जो उस्ताद जो वीसा ख़तमु थियो आहे। जॾहिं जॾहिं जिदोजहद कई आहे तॾहिं तॾहिं असां हथे खाली मोटायूं। तालके जा मसइला हल थी विया आहिनि, ज़िलनि जा मसइला बि हल थी विया आहिनि। जेकॾहिं मसइला रहियल आहिनि त उहे सिंध सतह जारी रहियल आहिनि। तंहिंजे करे सिंध सतह ते हिकिड़ी ज़ोरदार तहरीक हलाइणु घुरिजे ऐं मोटणु महिनो करे उते वेही करे जेसि ताईं बि जेको असांजा मसइला न थिया थियनि तेसि ताईं असांजो धरणो क़ाइमु आहे। उहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं वधी हूंदी, ताक़त हूंदी, सभु विछा विसारींदासीं। जेकॾहिं तव्हां तहरीक हलायो ॿियो को दोस्त उनखे सख़्तास करे त उस्ताद थोरो ॾे साईं, तकलीफ़ उस्ताद खे आहे। उस्ताद 4 सालनि खां वठी तके थो वेठो, उन्हनि खे डिलीवर थियो ई न आहे। जीअं मां तव्हांखे ॿुधायो त तालके सतह जा मसइला असां छॾिया ई न आहिनि हिते, ज़िले सतह जा मसइला न आहिनि छॾिया। जेकॾहिं मसइला रहियल आहिनि त मर्कज़ सतह जा रहियल आहिनि। उन मर्कज़ सतह जे मसइलनि जे लाइ वाहिद हल आहे त सिंध सरकार खे गॾिजी मोहन प्रोड़ जवाबु ॾियो ऐं हुननि सां जेके उस्तादनि सां नाजाइज़ियूं कयूं आहिनि, ख़ासि तौर ते प्राइमरी उस्तादनि खे जेको हुननि दीवार सां लॻायो आहे, उन दीवार जो उस्तादनि खे जेके तकलीफ़ूं ईंदियूं उनजो हिसाबु वठण जो तरीक़ो इहो आहे त असां पाण ॿधी कयूं, गॾु हुजूं, सभु गॾिजी हली उन ते कराची ते हली वियूं। असांजा मुतालबा बुनियादी आहिनि ऐं बुनियादी हक़ जी ख़िलाफ़ वर्ज़ी इहो कानून में बि न आहे। असां तव्हां सां इन मसइले ते, उस्तादनि जे मसइले ते गॾु आहियूं ऐं इंशाअल्लाह तव्हां सां गॾु हूंदासीं। जिंदाबाद जिंदाबाद।